वारी महफिल अल्लाह पाक जा लखे करोड़ एहसान अज असां तव्हांखे हिन भलारी महफिल में वेहण जी तौफीक अता फरमाई। मदरसा मोहम्मद अजीम शाम कॉन्फ्रेंस में बिरादर मुकर्रम बिरादर अजीज हजरत मौलाना हाफिज अहमद अली शेख साहब की दावत ते हिन कॉन्फ्रेंस में शिरकत नसीब किया। दुआ है त अल्लाह रब्बुल इज्जत तव्हां असांजी हाज़िरी पंहिंजे बारगाह इलाही में मंजूर ऐं मक़बूल फरमाए। जेके दोस्त थकल आहियो वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ये सब थकल तो नहीं तव्हां पाण ये थकल है तव्हां साईं भुल थी ना भुल थी वई। अक्सर माण्हू चवंदा न वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह, पर हाणे होशियारी सां बा जेके चुस्त वेठा आहियो पंहिंजा ॿई हथ फिज़ा में बुलंद करे वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। माशाअल्लाह आवाज़ स्टेज ते आयो, पर मां तव्हांजो आवाज़ पूरे हिन ॻोठ दोस्त रे बंगला खे ॿुधाइण चाहियां थो जेके हुज़ूर जे ख़त्म जो बोजा दीवाना आहियो वॾी आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। मेरा जुता जवारो सुल्तान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो मेरा जुता जवारो सुल्तान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो ओ बदस सलाम जंहिंखे जिब्रील अर्ज़ कयो मेरा जले मोहम्मद अॼु रात प्यार थियो मेरा जले मोहम्मद अॼु रात प्यार थियो काहे बुराक आयो दरबान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो मेरा जुता जवारो सुल्तान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो अक़सा में सब पैगंबर अल्लाह गद कया जो हुक्म अंबिया के सब इक्तदा कदा महबूब मुक्तदा थो इरफान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो और रफ़ रफ़ ते सोर थिया जे सिदरा खे सेर कयो ऐं मका खां अॻिते अर्शे अज़ीम वियो ऐं मका खां अॻिते अर्शे अज़ीम वियो सरख़म करे चयाई सुब्हान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो मेरा जुता जवारो सुल्तान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो मेरा जजे सफर में मलकन सलाम क्यों किसमें समर रखाओ ऐं पेश ताम क्यों गिलमान बाखबर हा मेहमान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तमो पर नोश क्यों न अरबिया जन्नत जो ताम भी ना है चखो रही के मखदूम जाम बे उम्मत बिना अधूरो अफनान वा उत्तमो उम्मत बिना अधूरो अफनान वा उत्तमो मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा
उत्तम। हाणे जो कमा मिसरो चवां थो जितां के इशारो कयां उते ता मर्द मुजाहिद जे एतरी सुभाला हुजे जो पूरो जलसो गूंजी उठे इंशाअल्लाह चवंदो सुभान अल्लाह। अल्लाह वारे चयो अल्लाह गद विहारे अहमद के शाद क्यों अहमद इन्हीं अता में उम्मत के याद क्यों ओ अहमद इन्हीं अता में उम्मत के याद क्यों अरबिय जिय इनायत एहसान वा उत्तम मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तम। अन्या भी आवाज़ सुभाला जी जरूरत है चवंदो इंशाअल्लाह ओ पूजा इन किसे के कूड़ो करणो घुरो मेरा जो आहे पर हक सिद्दीक पर मन्यो हम मेरा जो आहे पर हक सिद्दीक पर मन्यो उम्मत अबू बकर ई बुरहान वा उत्तम मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तम। सोहराब उन नबी जो आई तू उम्मती दामन झलो अजहबी बकसा अजलते जंहिंखे मिले नमाज़ क़ुरान वा उत्तम जंहिंखे मिले नमाज़ क़ुरान वा उत्तम मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तम मेरा जता जवारो सुल्तान वा उत्तम मेरा जते वयो हिकु ज़ीशान वा उत्तम।